टीवी न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नाज़रीन, काज़ी अहमद खां साहिल लाखो जी रिपोर्ट ते नज़र विझूं था। बैरिया टाउन समेत मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स पारां सिंधी ॻोठनि ते वालार करण, सैयद ज़ैन शाह समेत क़ौमी क़यादत ऐं कारकुननि तां कूड़ा केस ख़त्म करण, अफ़गानी बंगाली भारियुनि समेत गैर मुल्कनि जी नेकियारी वफ़ाक़ पारां 12,000 मुलाज़िम बरतरफ़ करण ऐं सिंध जे शाख़ुनि में पाणी जे हथरादो खोट ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी ज़िला दादो पारां मीहड़ खां निकितल प्यादल मार्च, सिंध यूनाइटेड पार्टी ज़िला सदर सिकंदर अली सोढो, अब्दुल हमीद सुमरो ऐं ॿियनि जी अॻाणी में 5 ॾींहनि जे प्यादल सफ़र खां पोइ काज़ी अहमद पहुतो, जिथे कारकुन बैरिया टाउन, धारी, आबादकारी ऐं सैयद ज़ैन शाह समेत क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवान ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा हुकुमरान ताक़त जे नशे में बदमस्त थी पुरअमन क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि, पर अहिड़े क़िस्म जी बुज़दिलाणा अमल सां सिंध जे हक़नि लाइ थींदड़ एहतिजाज खे कंहिं बि रीति रोके नथो सघिजे। अॻवाननि जो वधीक चवणु हो त असां सिंधी दहशतगर्द न आहियूं, पर अफ़सोस सां चवणो थो पए त कोर्ट केस नथी हलाए। असांजो मुतालबो आहे त केस हलायो वञे, जॾहिं त प्यादल मार्च शहर में दाख़िल थियण ते SUP नवाब शाह जे सदर धणी बख्श कलोई क़यादत में गुलाबनि जी गुलनि सां शानदार इस्तक़बाल कयो। प्यादल काफ़िलो काज़ी अहमद खां पोइ कराची तरफ़ रवां दवां थी वियो।